मरीज के मोकल। जी साईं। पुट तव्हांखे छा मर्ज़ आहे? साईं मां कुछ भी नहीं। अॼु छा आया हो? मां तव्हांजी हिदायत करण आयो आहियां। मगर डॉक्टर खे तू हिदायत कंदे? हाँ साईं हाँ। कहिड़ी हिदायत कंदे? जेको पुछाए उहो ॿुधाए। पुछा कर। घणी फीस वठंदो आहियां? 600 रुपयो। ॾींहं में मरीज़ घणा ईंदा थी? 30-35 अची वेंदा आहिनि। 30 मरीज़नि जो 600 ते ॾींहं में 18,000 अचंदा। महीने जा 5,40,000 अचंदा। मां छा कयां? मुंहिंजो इहो हक़ आहे। तुंहिंजे घर जो ख़र्च घणो आहे इहो ॿुधाए मूंखे। तक़रीबन 3 लख थी वेंदो। जेतिरी ज़रूरत थी ओतिरी फीस वठ। मां तोखे माउ पीउ इन करे पढ़ायो त गरीब फफूड़ को 1000 रुपया फीस वठे थो, को 2000 फीस वठे थो। हे थर्मामीटर सां चेक करे ऐं हे पेट ते रखे 600 रुपया फीस छाजी वठो था? इहा असांजी महिनत आहे। महिनत उहा आहे जेकी तुंहिंजी ज़रूरत आहे। ज़रूरत को मथे वरिती हराम थी। वञ हाणे वञ, इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। कुछ गरीबन जो सोच। पापा के डॉक्टर के टीके के फायदो रे। फायदो त ॼाण दवा जो क्या सो? जरूरत को मथे पैसा वठे तोखे फायदो उहे ॾींदा। तू नथो ॾे। मारी दिया मुझे को ना जाना पास थी आया। आइंदा मां 300 वठंदुमि बस। मेहरबानी मेहरबानी ठीक है। तू खुश? मां खुश ना।